अदा सरमंद हाणे असांजी हीअ सिंध धरती शिकार जे कब्ज़े में अची वई आहे। हू नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि। हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो त साह मुठ में अची वियो आहे। असांजा पंहिंजा धरतीअ जा हुआ मीर पीर वॾेरा भोतार ख़ामोश थी तमाशो पिया ॾिसनि। केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे। जेको बि हक़ जे ख़ातिर आवाज़ थो उथारे त उन ते कूड़ा बग़ावत जा केस लॻाए सोट रक़बर जीअं उन्हनि खे जेल उमाड़े थो वञे। अदा इहो ई त ॾुख आहे। जंहिं असेंबलीअ में ईमानदार ऐं सचा इंसान वेहंदा हुआ, अॼु उते टंडा मुंडा बेईमान वेठा आहिनि जेके ग़ुलाम बणिजी भोलड़े जीअं उन्हनि जे इशारनि ते था ॻाल्हाइनि। अदा सरमंद इहो सभु ॾोहो असांजो आहे जो असां हिन बेज़मीर माण्हुनि खे वोट करे इन्हनि खे असां MNA MP चूंडे उन्हनि खे विहारियूं था। उहे ई वरी उबतो असांखे ॻीचे में था पवनि। हाणे इहो रोअण ऐं पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? असांजे लाइ त हाणे ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। असां जीअरा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां 6 किनाल निकिरनि। सिंधु दरिया न, असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे। सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि। कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो, अगरि सिंधु दरिया ख़ातिर हथियार खणणा पिया न त बि हथियार बि खणंदासीं। हिननि सीननि मथां बम ॿधी बि जान ॾींदासूं। सिंधुअ जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु न ॾींदासूं। सरमंद हाणे इन सिंधु दरिया जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु हाणे कंहिंखे बि कोन ॾींदासीं।